भचुनी शरीफ में आ ये मंगवत बुधाए और उनका पहले आमा कुल बिरंडे बिरान के दस्तगीर भाषा शामिल है अगर अकीदत पेश करें तो ये भी पर बाद में साईं जे पांजे मुर्शिद मुरब्बी जी शान में अगर अकीदत बड़ी माता का इजाजत वठन तो बियो भी प्रोग्राम आए भगवान में अगर दस्तगीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो दिल थे न परेशान बुनल पीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो अल्लाह महबूब जो याद में आहे वहद अमल जाहिर बगदाद में बगदाद में आए महफिल में मुहिय्यीन मिठो मीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो दिल थी न परेशान बुनल पीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो दस्तगीर अचीवियो दिल थे न परेशान बुनल पीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो कोठिया पितवे प्यार तो कटबो न कने छा तारीफ कदर कार लुत्फ और वाले साद मजे अजा जमतस थो थीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो दिल थी न परेशान बुनल पीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो गौर सां ॿुधो छो त पिरान पीर दस्तगीर भाषा शान ॿुधणी खां पोइ हिन मुले खे कहिड़ी ख़बर ॿुधणी रख पुछी जब बचो छो न ॿुधो हुई तो जंहिं खां पुछो आई हुई गिरन जो ॿुधो हुई ॿुधणी रख पुछी जब बचो छो न ॿुधो हुई तो जंहिं खां पुछो आई हुई गिरन जो ॿुधो हुई गाल कदे याद हकीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो ओ गुलाम नबी खाई जो हर माल हरा हो उर्की उठाई दे दर्द किराया चेहरा कज तमरियत सफाती अचीवियो हर दावत जे खैर सा दस्तगीर अचीवियो जमा सवारी हां पंहिंजे मुर्शिद मुरब्बी हज़रत हाफिज़ साहिब सिद्दीक़ रोज़े थनी रहमतुल्लाह अलैहि बानी भचुनी शरीफ वारनि निशान में अकीदत पेश कंदो खानका आलिया भचुनी शरीफ कंहिंखां गुझी कोन आहे ही जेको मुल्क पाकिस्तान आहे असांखे भचुनी शरीफ वारे भूरल साईं थोरे मिलियल आहे छो त जॾहिं अंग्रेज जी हुकूमत हुई
तॾहिं अंग्रेज़ी चैलेंज कयो हुयो त तव्हां कंहिं बि असेंबलीअ मां बिल पास करायो त तव्हांखे पाकिस्तान ठाहिण जी इजाज़त ॾिनी वेंदी। भले सगीर में का बि मुस्लमाननि जी हुकूमत हुई पर कंहिंखे इहा ज़रूरत कोन थी। पाकिस्तान जे लाइ हज़रत साईं पीर पागारनि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हिन खां पोइ खानगाह बचनी शरीफ़ जो अहम किरदार आहे। सिंध असेंबली मां बिल पास कराइण वारो भूरल साईं हुयो जंहिंजे थोरे असांखे पाकिस्तान मिलियो आहे। उन वक़्तु मुला छॾाइण वारा कांग्रेस जा नुमाइंदा हुया, उहे उनजी फर हुया। उन्हनि पाकिस्तान ठहण जी असुल खां वठी मुखालफ़त कई हुई। तव्हां ॿुधायो त जेके असुल खां वठी मुखालफ़त उहे अमन कहिड़ो क़ाइमु कंदा, उहे बदअमीनीअ जी भड़काईंदा रहिया आहिनि। पर असांजा कामिल वली आहिनि जंहिं पाकिस्तान खे अमन जो वारो बणायो आहे। साईं जी शान में नज़राने अक़ीदत ऐं जमा जे